अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो ख़बर 4 टीवी। हाणे ख़बर शामिल कंदासीं कमाल दी रोमा जमशेद गोपांग जी रिपोर्ट मुताबिक़ बकरी माइंस जे आबादगारनि जो पाणीअ जो हथरादी चोरी ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस। अजड़ ख़ान सामटियो, गुलाम इदर मल्ला, अब्दुल रज़ाक जतोई, लाल नु जतोई, छुटल कुरैशी हुसैन कुरैशी, सदोरो जतोई ॻाल्हाईंदे चयो त बकरी माइंस खे हथरादू कट हणी पाणीअ जी चोरी कई थी वञे, जंहिंमां बाअसर ज़मींदार इंजीनियर दारोगो शामिल आहिनि। असांखे बाअसर ज़मींदार धमकियूं ॾेई रहिया आहिनि त ॿीहर एहतजाज कंदो त ख़राब नतीजा भोगणा पवंदा। बाअसर ज़मींदार धमकियूं ॾेई रहिया आहिनि त ॿीहर एहतजाज कंदो त ख़राब नतीजा भोगींदो। हिननि जो चवणु हो त नंढा आबादगार बकरी माइंस में पाणी न हुजण करे परेशान आहिनि ऐं संदन बनियूं गैराबाद आहिनि। वॾा ज़मींदार पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ पाणी खणनि था। असांजो अर्ज़ु आहे त नासिक जे इंजीनियर जेको आहे इहो जेको आहे राशिया ऐं असां वटि सबूतनि प्रूफ़नि हुन जे बारे में उन बिल्कुलु पैसा वरिता आहिनि। हाणे BSDA साहब भागतनि खां पैसा वरिता, उहो असांजो माण्हू हुते बीठो हुयो। असां वटि हिननि जे लाइ प्रूफ़ आहिनि। हाणे चवनि था, उन्हनि खे चवनि था जेको असां फ़िलहालु हिननि खे मथां नुलनि खे सीमेंट था हणूं, कढियूं त नुलियूं कोन, हिननि खे मथां सीमेंट था हणूं, जंहिंमहिल पाणी अचे तव्हां टोड़े छॾिजो, वरी बि उन्हनि खां पैसा पिया खाइनि। ऐं जेकॾहिं वरी नुलियूं हयूं वयूं या इहे बंदियूं बंदि न कयूं वयूं त असां इंशा अल्लाह ताला कोर्ट सगोरी ताईं वेंदासीं। इंशा अल्लाह ताला कोर्ट असांखे इंसाफ़ ॾियारींदी। असां उन इहा उमेद था रखूं त असां एहतजाज बि कंदासीं, सखर हाई कोर्ट ताईं केस बि कंदासीं जेकॾहिं असांजो मसइलो हल न थियो त। असां पंहिंजे हक़ जे लाइ पहिरियों को एहतजाज तव्हां कयो, उन खां पोइ कुझु ज़मींदारनि जे पारां तव्हांखे धमकियूं के मिलियूं आहिनि छा? हा, उन खां पोइ कल्ह हिकिड़े माण्हू, मां हींअर उनखे वादे कोन थो कयां, फ़ोन करे मूंखे चयो तव्हां अचिजो शाख ते त तव्हांजे असांजी ख़बर पवंदी। चिटा लफ़्ज़ हुआ भरपा मूं वटि। उनजे लाइ मां उनखे चयो, भाउ असां पंहिंजे हक़ ख़ातिर आवाज़ु उथारियो आहे, असां पंहिंजो हक़ था वठूं। जेकॾहिं असांखे हक़ वठण खां बि रोकियो थो वञे ऐं असांखे धमकियूं ॾिनी थियूं वञनि त छो? असां हितां जा न आहियूं छा? उन्हनि जेको आहे तो शर्त कंदड़ असांखे धमकियूं ॾिनियूं। कल्ह बि मां इहो चवणु थो चाहियां, असांजो जंग जहिड़ो कंहिंसां बि कोन्हे को, पर असां पंहिंजे हक़ ताईं आख़िर ताईं लड़ंदा रहंदासीं, विढ़ंदा रहंदासीं। जेकॾहिं उते शहीद थी वियासीं त असांखे घबराइण जी का बि ॻाल्हि कोन्हे का। रोडनि ते निकिरी ईंदासीं, रस्तनि ते निकिरी ईंदासीं। ऐं जेको इंजीनियर साहिबु आहे न, इहो वॾो राशि आहे। जेकॾहिं असां उते वञूं था ऑफिस में, सॼो ॾींहुं इंतज़ारु करे वेट करे असां वापसि हलिया था अचूं, उहो असां मिलण जे लाइ तयारु कोन्हे को। हिकिड़े ॾींहुं असां उते वेठा हुआसीं त हिननि जा जेके किलार काज के पटे वाला हुआ, उन्हनि असांखे चयो त भाई जेको आहे इंजीनियर साहिबु कोन्हे को।